साचो सतराम, सच सतराम समझायो। दिया रीते भगवान राम जी वापसी ए लक्ष्मी आगमन जो मकसद है, भगवान संकट भाग हुजण में ही खुशी ए खुशहाली भरल है। सोनी सचे साईं दर यही अरदास त अहड़ी रहमत बख्शे जो भाग भगवान संकट अचे। स्वामी जी हिन प्यार भरे त्योहार ते सभिनी भाउरन भेनरुन ऐं सॼी संगत खे पूज्य डेवली साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफां ॾियारी जूं शुभकामनाऊं, वाधायूं ऐं आशीर्वाद। सचो सतराम, सचो सतराम, सचो